मूं शाइरी ठाही आहे जेके शीशीअ जे पोयां साफ़ ई भड़वत वारो धंधो हिते नौशहर ज़िले में कयो अथनि ऐं शराब पीअनि था, शराब पी ऐं बाबलिंग कनि था माण्हुनि सां ऐं पाण खे वॾा मोतबर सम्झनि था ऐं कूड़ियूं ख़बरूं हलाइनि था ग़रीबनि जूं ऐं चोर साहब ई उन्हनि ते आउं शाइरी ठाही आहे जेके शीशीअ जे पोयां सॼो ॾींहुं हूंदा आहिनि। नओं साल अचे पियो नओं साल अचे पियो, कूड़ियूं ख़बरूं खीसे में माल अचे पियो। नओं साल अचे पियो नओं साल अचे पियो, कूड़ियूं ख़बरूं खीसे में माल अचे पियो। साफ़ी लेखक ऐं रिपोर्टर बि मां आहियां, साफ़ी लेखक ऐं रिपोर्टर बि मां आहियां। वक़्त जो वॾो रहज़न रूटर बि मां आहियां, साफ़ी लेखक ऐं रिपोर्टर बि मां आहियां। वक़्त जो वॾो रहज़न रूटर बि मां आहियां। मूं वटि रोज़ानू पहुचंदी शराब जी बोतल, मुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी बि वञा मां होटल। अॻ में हुआ सफ़ेद कपिड़ा जोड़ो लाल अचे पियो, नओं साल अचे पियो नओं साल अचे पियो। कूड़ियूं ख़बरूं खीसे में माल अचे पियो। सहाफ़त खे कंहिं ॾिसो बदनाम कयो आहे, सहाफ़त खे कंहिं ॾिसो बदनाम कयो आहे। बोतारनि खे कंहिं वञी सलाम कयो आहे। सभु कंहिंखे लॻल आहे पंहिंजी झोरी, हिननि खाई छॾी हिते निंड जी गोरी। करण आवाम खे हर को कंगाल अचे पियो, नओं साल अचे पियो नओं साल अचे पियो। कूड़ियूं ख़बरूं खीसे में माल अचे पियो। साफ़िन ते बि मुंहिंजी गहरी नज़र आहे, साफ़िन ते बि मुंहिंजी गहरी नज़र आहे। हिननि वटि सची न कूड़ी ख़बर आहे। पंहिंजो नारो ऐं मंशूर शेम शेम शेम, हू अवाम सां खेॾनि पिया गेम गेम गेम। परे खां वेशी हिकु हिकु दलाल अचे पियो, नओं साल अचे पियो नओं साल अचे पियो। कूड़ियूं ख़बरूं खीसे में माल अचे पियो। केरु खाए थो पान ऐं कंहिं वटि गुटका, केरु खाए थो पान ऐं कंहिं वटि गुटका। नव टिण रांदि छो हिते विस्कीअ जा मटका, केरु खाए थो पान ऐं कंहिं वटि गुटका। नव टिण रांदि छो हिते विस्कीअ जा मटका। राॼ ते आहे हूंदी असांजी मानी, राॼ ते आहे हूंदी असांजी मानी। क़ौम जा असां दुश्मन आहियूं जानी। फराद हिननि लाइ करण बाए ताल अचे पियो, नओं साल अचे पियो नओं साल अचे पियो। कूड़ियूं ख़बरूं खीसे में माल अचे पियो। ए सहाफ़त त हूंदी एन इबादत आहे, ए सहाफ़त त हूंदी एन इबादत आहे। पर असां वटि छो शाही गन जी क़यादत आहे। ए सहाफ़त त हूंदी एन इबादत आहे, पर असां वटि छो शाही गन जी क़यादत आहे। ठगनि जा हिते ॾिसोड़े टोला आहिनि, के नवला ऐं के दहला के गोला आहिनि। विस्तड़ो क़ौम सां करण हिकु सवाल अचे पियो, नओं साल अचे पियो नओं साल अचे पियो। कूड़ियूं ख़बरूं खीसे में माल अचे पियो। ही चोर साहब ई जेके रोज़ शराब जूं बोतलूं पीअंदा आहिनि ऐं माण्हुनि खे ब्लैकमेल करे ऑफिसुनि में वेंदा आहिनि ऐं पंहिंजो धंधो कंदा आहिनि। इन्हनि जो धंधो अचो त सभु गॾिजी बंदि कयूं। इन्हनि जूं कूड़ियूं ख़बरूं इन्हनि खे केरु बि न ॾिए। ही सभु नोटनि जे पोयां ऐं ठगीअ जे पोयां ऐं शराब जे पोयां आहिनि। शराबी माण्हूअ मां गज़ा कान थींदी जेको शीशी पी ऐं अवाम खे ब्लैकमेल करे। अचो त इन्हनि जी रस्ता रोक कयूं।